खरान का बाना है पागल है चाय पापो तो माला सा मिसाल मिले दबा चिया चढ़दा बेरो चाय पीस खाई को पानी या को चाय या मानी भी दियन भला छो यार को यूनियन काउंसिल जी एडी बजट आ को घरों न खरान त सरकारी पैसो आ को पांजे घरों न दियन न सही मौला गजरी दिल सा जी आदवा तन मजीर जे गरीब मिस्किन है गऊ कंदा से हां बिल्कुल गरीबन सा मावार कंदा हलाइंदा हला कंदी दिल जिंदो तेरो गोठ जो मां ता के मुआइनो तो कराया ये जेका नाली जो नाली आ माना का बी शे ता न समझजो त केडी गंदगी माना जेका भरी पई आ कॾहिं बि सभु वो तो ॿुधाईंदा त 6 महीने सफ़ाई अमलो आ त उहे ईंदा आहियूं ऐं न तव्हांखे चांहि आहे न पाणी आहे न मानी आहे न कंहिं क़िस्म जो को ख़्यालु आहे ऐं इहा मज़ूरी जेका आहे हिन दौर में महांगाई जे दौर में बि हिननि खे वञी 700-800 रुपया मिले थी हीअ साईं सदरुद्दीन भुट्टो साहिबु जेको जमात इस्लामी जो अॻुवाण ऐं रहनुमा बि आहे उनजे घर जी तरफ़ ईंदड़ असां वञूं पिया ओॾे हुन सां मिलण त इहे ॾिठो त गंद त इंतिहाई अफ़सोस थियो माना जेको आहे त असांखे इहे ॾिसो 1 बजे लहंदा माना सुबुह जो 6-7 चढ़ो वरी माना तव्हां जेको आहे 1 बजे लहो पोइ विच में तव्हांखे को चांहि पाणी को मानी मक़सदु त हितां जेका यूसी इंतिज़ामिया आहे उहा तव्हांजी का पर घोर कोन लहे न मानी न चांहि हा त संगत तव्हांखे हिते मिड़ई को ॻोठाणो कोई ॿियो को प्यारे माना यूनियन काउंसिल वारा तव्हांखे न चांहि पियारनि न मानी खाराइनि न को ॿियो कोई तव्हांखे बाक़ी अची तव्हांखे हितां माना ढाक ते हथ रखी बीहंदा आहिनि त माना हे ईअं कयो हे कयो हीअं छो न कयो अथव ईअं कंदा आहिनि भाई चांहि न पियारींदा आहिनि इंतिहाई अफ़सोस जी ॻाल्हि आहे केॾी वॾी गर्मी आहे ऐं छा यार 800-900 रुपया ॾियाड़ी कुझु न आहे बिल्कुलु 500 रुपया किलो घी तो हले सही हाणे 100 रुपया जेको आहे त हेॾो किरायो भरी अचूं 100 होॾो भरी अचूं 50 रुपया चांहि जो कटड़ी अच्छा ईंदा वेंदा रोज़ आहियो रोज़ अचो वञो माना 100 होॾो किरायो 100 होॾो 200 किरायो माना हिते किराए बाक़ी तव्हांखे वञी 500 रुपया था बचनि इंतिहाई अफ़सोस आहे यूनियन काउंसिल इंतिज़ामिया ते हीअ जेका मज़दूर आहिनि मज़दूर जेका अलाह जो दोस्त हूंदो आहे